इन हफ़्ते जो अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था। जब धारी आपन सुन समाध, 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 तब बैर विरोध किस संग कमावत, तब बैर विरोध किस संग कमात, तब बैर विरोध किस संग कमात, तब बैर विरोध किस संग कमात। सतगुरु अर्जन देव महाराज जन समझाइनि था पंहिंजी मिठी वाणीअ में। हे सॼी अष्टपदी भाई ॾाढी गहरे ज्ञान जी आहे, ब्रह्म ज्ञान जी आहे। सलोक में ई तव्हां मनन कयो सरगुण निर्गुण निरंकार सुन्न समाधि आप। जॾहिं सुन्न समाधि प्रभु वठनि था, यानी सृष्टिअ जी बि रचना खां पहिरियों जॾहिं केवल भगवान ई हुया, कोई बि न, एतिरो तक कि ब्रह्मा जी बि न, ब्रह्मा जी खे बि भगवान प्रकट कयो सभिनीनि खां पहिरियों पंहिंजी नाभीअ मां। चवनि था जॾहिं उहा अवस्था हुई जॾहिं कोई बि न हुयो, सुन्न समाधि, भगवान सृष्टि जी बि रचना कई, त ॿुधायो जब धारी आपन सुन्न समाध, तब बैर विरोध किस संग कमा। तॾहिं कहिड़ो वैर, कंहिंसां वैर कंहिं कयो, इहो कुझु हुयो भाई? परमात्मा जे अलावा त कुझु बि न हुयो। चओ जय श्री कृष्ण। ये ज्ञान समझाइनि था असांखे सतगुरु पंहिंजी वाणीअ जे द्वारा कि भगवान ही आहिनि जेके सभु कुझु आहिनि। भगवान आहिनि त सभु कुझु आहे। श्री कृष्ण गोविंद। केॾा असां वैर पाले वेठा आहियूं, है न? केॾा लड़ाई झगड़ा, ऊंच नीच, तू नंढो मां वॾो, हे नंढो हे वॾो, अमीरी गरीबी। पर चवनि था वीचार कयो भाई, जॾहिं परमात्मा केवल हुया, बसि उन्हनि कुझु बि रचना न कई, त हे वैर विरोध छाजा? सभिनीनि में परमात्मा आहे, कंहिंसां बि वैर न कजे। सरल भाषा में अगर असां समझूं त सतगुरु संत महात्मा हर भक्त हर सत्संग असांखे इहो ई तो समझाइण चाहे। गीता जा जेके वचन आहिनि, वासुदेव सर्वम, बसि भगवान ही आहे जेको सभिनीनि में आहे। पोइ हाणे इहो कोई ज्ञान जे मार्ग खां समझे, कोई कर्म करे समझे, या कोई भगवान सां प्रेम करे समझे भक्ति मार्ग जे द्वारा। चओ हरि राम। अगर सरल पुछंदो त सभिनीनि खां सरल त भक्ति मार्ग ई आहे कि कोई प्रेम करे भगवान खे समझी वठे। संसार में भी अगर कोई कंहिंसां प्रेम कंदो आहे, परिचय में ईंदो आहे, उनजे बारे समझंदो आहे, ॿुधंदो आहे, उनखे ॾिसंदो आहे, उन सां मिलंदो आहे, तॾहिं त उन सां प्रेम थींदो आहे। चओ हरे राम। जंहिंजे बारे असां कॾहिं ॿुधियो ई न हुजे, जंहिंखे कॾहिं ॾिठो ई न हुजे, जंहिंजी कॾहिं चर्चा ई न ॿुधी हुजे, जंहिंजे स्वभाव जे बारे ई न ॿुधंदासीं, त उन सां प्रेम कीअं थींदो? त भक्ति मार्ग सभिनीनि खां सरल साधन, जंहिंमें कथा आहे भगवान जी, जंहिंमें कीर्तन आहे। चओ हरे राम। बाक़ी ज्ञान मार्ग भी आहे, कर्म योग भी आहे, पर चवनि था उहे ॾाढा कठिन आहिनि। सुन्न समाधि चवंदा आहिनि, जेके वॾा वॾा तपस्वी तपस्या कंदा आहिनि न भाई, अहिड़ी समाधि लॻाईंदा आहिनि कि पंहिंजो पाण खे बि भुलिजी वेंदा आहिनि कि मां केरु आहियां। त इहा अवस्था त असांजी संभव न आहे। चओ हरे राम। ऐं हाणे अहिड़ी तपस्या भी संभव न आहे हिन कलयुग में। हिन कलयुग में त बसि कोई थोड़ो सो ई समय कढी करे भजन करे वठे, साध संगत सां गॾु वेही वठे, पंहिंजी सुविधाऊं छॾे, त उहो भी तपस्या आहे। चओ हरे राम। हा न, थधि जो समय आहे, कोई आराम निंड छॾे करे भगवान जी भक्ति में शामिल थे, त ये भी तपस्या आहे। तपती गर्मी आहे, पोइ भी अगर कोई साध संगत जे विच में वेठो आहे, साधन कोन्हे, पंखा भी कोन्हनि, लाइट भी कोन्हे, कूलर एसी कुछ नथा हलनि, ये भी तपस्या आहे, ये भी समाधि आहे। चओ हरे राम।
केॾा सरल साधन भगवान असांखे ॾिना आहिनि। पहिरियों त केॾी कठिन अवस्था हूंदी हुई भाई, पर हाणे भगवान सभु कुझु सुलभ कयो आहे, पर असांजे भीतर भक्ति सुलभ न आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हर कोई भगवान खे पाइण चाहे थो, है न। कंहिंखां बि पुछो भाई तूं भगवान खे पाइण चाहे थो, तुरंत हा निकिरंदी, हा मां त भगवान खे पाइण चाहियां थो, भगवान जो प्रेम बि पाइण चाहियां थो। पर उनखे उहो साधन ॿुधायो त साधन नथो करणु चाहे, भक्ति ॿुधायो, नेम ॿुधायो त उहो नेम नथो थिए, त पोइ तपस्या काथों थींदी, पोइ समाधि काथों लॻंदी भाई। चओ हरि राम। संत स्वामी विवेकानंद महाराज जन वटि हिकिड़ो नौजवान आयो। शायद विवेकानंद महाराज हुया कि उन्हनि जा गुरु रामकृष्ण परमहंस। उन्हनि वटि हिकिड़ो नौजवान आयो, अची चवण लॻो साईं तव्हां त भगवान सां मिली चुकिया आहियो। अहिड़ा सवाल कई संतन खां पुछा वेंदा आहिनि, अरे आपने तो भगवान को पा लिया होगा। तो संत भी मौज में वेठा अचो, हा हा बिल्कुलु पाए वरितो आहे भाई। चई पोइ साईं असां सां बि मिलरायो, असांखे बि दर्शन करायो भगवान जा। चई अच्छा मिलणु चाहे थो? हा साईं मां मिलण थो चाहियां। वरी संतन सम्झायो एॾो सरल न आहे भाई। चई साईं तव्हां जेको चवंदव मां सभु कंदुमि, मूंखे भगवान सां मिलणो आहे। चओ हरे राम। मूंखे भगवान जा दर्शन करणा आहिनि। तो समझी आ भाई हे त कोई ईअं ई केवल मनोरंजन जे लाइ आयो आहे, हिनखे कोई भगवान सां मिलणो आहे कोन, बसि इन सवाल पुछी वरितो आहे। पर संतन खे त चङी तरह जवाबु ॾियणो। वठी विया हिकिड़े नदीअ जे किनारे, चयो हिन में हल भाई पहिरियों सनानु कर। जल में सनानु करणु लॻो जीअं ई, त पोइ हितां संत बि विया धीरे धीरे बिना आवाज़ करे, ऐं जीअं ई हुन केवल हिकिड़ी डुबकी लॻाई अंदरि वियो, संतनि हेठि पकड़े वरितो बसि। चओ हरे राम। उनखे ॿाहिरि ई न निकिरणु ॾियनि। उहो हिलणु लॻो, परेशान थी वियो। काफ़ी समय यानी कुझु पल कुझु मिंटनि ताणी उनखे ॿाहिरि न निकिरणु ॾिनो संतनि। स्वामी विवेकानंद महाराज पोइ जेॾी महिल उनजी ॾाढी हालत ख़राब थी, पोइ संतनि उनखे दया करे छॾियो ऐं ॿाहिरि निकितो। ॾाढी लंबी लंबी उन सांस खई। चओ हरे राम। ॾाढी लंबी। ऐं चवणु लॻो साईं तव्हां कमाल था कयो, मां त तव्हां वटि आयुमि कि पंहिंजो कुझु भलो करण जे लाइ, तव्हां त मूंखे ई पिया मारणु चाहियो। मां त चवां पियो भगवान सां मिलणो आहे, ईअं थोरी चयोमांव भगवान वटि डायरेक्ट वञिणो आहे। चओ हरे राम। तव्हां त डायरेक्ट सिधो कंफर्म टिकट कटाए छॾियो आहे भगवान वटि। हे छा हुयो साईं, मूंखे सम्झ में न आयो। चयो प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेॾी महिल मां तोखे अंदरि जल में पकड़े रखियो, तोखे ॿाहिरि निकिरणु न पियो ॾियां, ओॾी महिल तोखे कोई वीचार आयो, तोखे घर परिवार कुझु यादि आयो? चई छाजो घर परिवार? मिट माइट कोई यादि आया? चई छाजा मिट माइट? तुंहिंजो पुटु आहे उहो यादि आहे? चई न उहो बि यादि न आयो। तुंहिंजो पिता? चई उहो बि यादि न आयो। दुकान मकान कुझु अड़ोसी पड़ोसी कोई बि यादि न आयो, त बाक़ी छा यादि आहे? चई ओॾी महिल त बसि इहो ई मन में पियो हले कि मां कीअं सांस वठां। चओ हरे राम। साईं ओॾी महिल इहे सभु थोरी ज़रूरी हुया कि मिट माइटनि खे यादि कयां, पुट खे यादि कयां, घर खे दुकान खे यादि कयां। ओॾी महिल केवल इहो ई ज़रूरी सम्झो कि मां श्वास वठां। चओ हरे राम। बसि। ऐं जीअं तव्हां मूंखे छॾियो, जान में जान आई, मां श्वास वरिती। चयूं बसि जीअं श्वास जे लाइ तड़पे पियो न, जेॾी भगवान जे लाइ तड़पंदी त भगवान तोखे मिली वेंदा। चओ हरे राम। हिकिड़ी श्वास मिले जीअं उन जे लाइ तूं एॾो तड़फियो आहे कि मूंखे श्वास मिले, ॿियो तोखे कुझु यादि न आयो। जीअं तूं सभु भुलिजी वेंदे, केवल परमात्मा खे यादि रखंदे, त उहो तुंहिंजी समाधि आहे, उहो तुंहिंजी तपस्या आहे। उनजे अलावा हिन कलयुग में त ॿी कोई तपस्या ई न आहे। चओ हरे राम। वॾा वॾा ऋषि मुनि तपस्वी जेके तपस्या कंदा आहिनि न, त उहे भले ई ॾाढो केॾी महिल काम खे जीते वठंदा आहिनि, क्रोध खे जीते वठंदा आहिनि, पर अहिड़ी कठिन परीक्षा उन्हनि जी केॾी महिल थी वेंदी आहे कि 10 सीढ़ियूं चढ़े करे बि हिकिड़ी अहिड़ी ग़लती थी वेंदी आहे कि सिधो पहिरीं सीढ़ीअ ते अची किरंदा आहिनि। चओ हरे राम। पर भगवान जे भक्त जी बि इहा परीक्षा थींदी आहे। ज़रूरी न आहे कि उहो बि काम खां बची वञे, क्रोध खां बची वञे, पर हुनजी रक्षा पाण प्रभु अची कंदा आहिनि। कि मुंहिंजो नंढो ॿारु आहे, शिशु आहे, गोद वारो ॿारु आहे। चओ हरे राम। त भगवान हुनजी रक्षा कंदा आहिनि। त इहो ई सतगुरु बि असांखे सम्झाइनि था कि प्यारा
प्रेम कयो, बस भगवान सां प्रेम कयो, कंहिंसां बि वैर न कयो। इन पूरी अष्टपदी में साध संगत जी सतगुरु इहो ई सम्झाइनि था, ज्ञान ॾियनि था असांखे, त असां बि प्रेम सां भाव सां मनन कयूं, वीचार कयूं ऐं उन्हनि जी वॾाई गायूं। जपजी साहिब जी वाणीअ में बि सतगुरु नानक देव महाराज जन चवनि था, एवड ऊंचा होवे कोई, तिस ऊंचे को जाने सोए। कोई भक्ति करे पहिरियों एॾो मथे थिए, भक्ति करे एॾो पंहिंजे भीतर प्रेम आणे, पोइ उहो प्रभुअ खे सम्झी सघंदो। न त प्रभुअ खे त उन्हनि जी जेकी भगवान जी लक्ष्मी माता आहे, हा न, असांजी माता भगवान जी जेकी धर्म पत्नी, उहो बि भगवान खे नथी सम्झी सघे। त भगवान जी लीला बेअंता बेअंता। चओ हरे राम। बस जेतिरी असां महिमा कंदासीं भगवान जी, ओतिरी महिमा वधंदी वेंदी वधंदी वेंदी।